दोस्तों ज़बरदस्त बेहतरीन अपडेट तव्हां सां शेयर कंदासीं। मेगा सोप शेयर रियासत जी रियासत ड्रामो त हर कंहिंखे वणे थो, छो दोस्तों ड्रामो रियासत पंहिंजा वेरी खे कटे वियो आहे। कहाणी जे हिसाब सां, एक्शन जे हिसाब सां ज़बरदस्त दोस्तनि जा कॉमेंट अचनि पिया तव्हांजा, उन्हनि में हर को ज़बरदस्त लिखे पियो, तारीफ़ करे पियो पंहिंजा रियासत ड्रामे जी। अॻिते दोस्तों इहो हाणे जेको हिन केस ठाहियो आहे पंहिंजे दोस्त खे ज़ख़्मी करे जेको आहे फ़क़ीरे वारनि, इहो केस अॻिते जेको आहे कमु वधंदो, इन जी दुश्मनी जेको आहे कादनि वारनि सां वधंदी वेंदी ऐं जहिड़ो अञा तूल पकड़ींदो, छो त ड्रामे जी अञा शुरूआति आहे, अञा उहो टाइम उहो वक़्तु न आहे आयो। जीअं जीअं क़िस्ता अॻिते वधंदियूं तीअं तीअं हिननि जो बख़्ती वारनि सां, बख़्ती जे पुट सां, उनजे घरवारे सां, फ़क़ीरे वारनि जो जहिड़ो तूल पकड़े वेंदो, पोइ हाली ही डिॼनि था हिन जा घर वारा उन्हनि खां, पोइ हू उन्हनि खां डिॼंदा बि कोन, उन्हनि खे ज़लीलो ख़्वार करे छॾींदा हुआ। जी हाँ दोस्तों, रियासत ड्रामो बेहतरीन ड्रामो आहे। अगर अपडेट तव्हांखे सुठी लॻी त महिरबानी करे असांजे हिन यूट्यूब चैनल शाहिद खोसो व्लॉग खे ज़रूरु सब्सक्राइब, लाइक, शेयर कंदा। हीउ तव्हांजो पंहिंजो चैनल आहे। हिन चैनल ते बेहतरीन अपडेट असां ॾियण जी कोशिशि कंदा आहियूं, जीअं तव्हांखे बर वक़्तु अपडेट मिलंदी रहे। अगरि अपडेट सुठी लॻी त चैनल खे सब्सक्राइब करे बेल आइकन खे ऑल ते करे छॾींदा, जीअं नोटिफिकेशन तव्हांखे टाइम ते मिले ऐं कमेंट करे पंहिंजी राय